तव्हां सभिनी खे रोज़नि जी ईद जी मुबारक हुजे। ख़ुदा ताला हुज़ूर पाक जे सदक़े में तव्हां सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ व अमान में रखे। तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। ख़ुदा ताला हुज़ूर पाक जे सदक़े में तव्हांजी औलाद खे नेक ऐं सालेह करे। तव्हांखे यादि हूंदो अॼु खां 4 साल 5 साल अॻु में मां जमायत खे वास्तेदारनि खे दोस्तनि खे तयारु कंदो आयो जो महांगाई तव्हांजे सोच खां ॿाहिरि थींदी। अॼु उहो महांगाई आहे। ख़ुदा ताला तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए जो महांगाई खे तव्हांजे रोज़गार तव्हांजे इनकम में ख़ुदा इज़ाफ़ो करे। ॿियो जो मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां, हिकु वक़्तु हो मलेरिया जे करे लखे माण्हू मौत थी विया। उन खां पोइ मलेरिया जो बि इलाज दवा ऐजाद थी। हाणे ख़ुदा ताला जी महिरबानी आहे मलेरिया जे करे माण्हू मौत नथा थियनि, लेकिन मलेरिया अञा ताईं आहे। मलेरिया ख़तमु न थी आहे, लेकिन दवा निकिरी आई आहे। इन ई तरीक़े सां करोना जे करे सॼी दुनिया में माण्हू मौत थी विया। करोना जो बि इलाज निकिरी आयो आहे। अञा इन ते रिसर्च थिए पई। त तव्हां इहो न सम्झो जो करोना ख़तमु थी वई। करोना घटि थी वई आहे, लेकिन ख़तमु न थी आहे। उनजो इलाज निकिरी आयो आहे। तंहिंजे करे हाणे बि तव्हांखे वॾो ख़्यालु करणो आहे जो करोना ख़तमु न थी आहे। करोना आहे, जीअं मलेरिया अञा ताईं आहे, करोना बि आहे। इंशा अल्लाह ताला ख़ुदा ताला हुज़ूर पाक जे सदक़े में तव्हांखे करोना खां हर आफ़त खां पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे। हाणे जो महांगाई आहे, इमरान ख़ान जी हुकूमत खे लाथो वियो जो महांगाई आहे, लेकिन हाणे नई हुकूमत आई आहे। महांगाई घटि करे ॾेखारे नथी करे सघे, छो जो सॼी दुनिया में आहे। ऐं महीने हवा में महांगाई अञा मथे पई वञे, हेठि नथी अचे। इहो तव्हां तयारु रहो इन जे लाइ। महांगाई जो नौकिरी तबिक़ो आहे उन जे लाइ। साल 2 साल में सरें ज़मींदार काश्तकार 1500, 1800, 1900 में विकिणंदो। ऐं साॻी सरें 6000 में 5000 में उनजी क़ीमत आहे। काश्तकार खे, नंढे ज़मींदार खे, नंढे खातेदार खे सरें जो बि त फ़ाइदो थियो जो 1500, 1900 में अॼु 6000 में थी वञे। त महांगाई वाकई आहे। उन जे लाइ जो नौकिरी पेश आहे। इंशा अल्लाह ताला ख़ुदा ताला तव्हांखे बरकत अता फरमाईंदो। हर शइ मां निकिरी वेंदव। जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो, दुरूद शरीफ़ जो विर्द कयो, तव्हांखे सवाबु थींदो इन दुनिया में बि आख़िरत में।